जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। जमाली साहब काल्ह को ॾींहुं तारीख़ में यादि रखियो वेंदो, कल्ह अवां बि टेलीविजन स्क्रीन्स ते मौजूदु हुयो ऐं जेकी KTN न्यूज़ जी ट्रांसमिशन पई हले, लाइव ट्रांसमिशन जेका मुल्क में सियासी ऐं आइनी सूरत हाल आहे उन हवाले सां जेकॾहिं अवां जे आॾो असीं नाज़रीन जे आॾो ख़ुलासो रखूं त हीअ जेकी समूरी सूरत हाल आहे आइनी ऐं सियासी छिकताण जेका हले पई खोड़ महीननि खां उनजा नतीजा बिल आख़िर असां सभिनी जे साम्हूं अची चुका आहे। जेकॾहिं थोरो ख़ुलासो समराइज़ करे अवां जे साम्हूं सिचुएशन खे पेश कयूं त काल्ह अहम इजलास हुयो क़ौमी असेंबली जो, जंहिंमें मौजूदा वज़ीर आज़म पाकिस्तान ख़िलाफ़ बेतमादी रिथ जे हवाले सां वोटिंग थियणी हुई। हाणे जेकी वोटिंग थियणी हुई उहा अवां सभिनी जे आॾो हुई त वोटिंग त न थी सघी, छो त डिप्टी स्पीकर सूरी साहब जेको आहे वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ बेतमादी रिथ खे गैर आइनी करार ॾेई छॾियो अंडर आर्टिकल 5। उन खां फ़ौरन बाद असांखे वज़ीर आज़म साहब नेशनल टेलीविज़न ते नज़र ईंदा आहिनि ऐं हू समूरी क़ौम खे मुबारक ॾींदा आहिनि। तव्हां सभिनी खे मुबारक हुजे जेका उन्हनि जे ख़िलाफ़ बेतमादी रिथ हुई उहा नाकाम थी चुकी आहे। सो अॼु असीं सवाल इहो रखंदासीं जमाली साहब त जीअं ई बेतमादी रिथ जे हवाले सां डिप्टी स्पीकर साहब हिकु स्टेटमेंट ॾींदा आहिनि, चवंदा आहिनि त हीअ आइन जे ख़िलाफ़ु आहे ऐं होॾां जेकी असांजा नवां कानून जा वज़ीर आहिनि फवाद चौधरी साहब उहे बि हिकु बयानु ॾींदा आहिनि त हीअ आर्टिकल 5 जे हवाले सां ई सफ़ा गैर क़ानूनी आहे, जेकॾहिं साज़िश कई पई वञे मौजूदा हुकूमत जे ख़िलाफ़ु त इहो सफ़ा ग़लति आहे, आइन जे ख़िलाफ़ु आहे, सो हुनखे असीं टोड़े नथा सघूं। जीअं ई वज़ीर आज़म साहब टेलीविज़न ते अचनि था उनखां थोरी देरि बाद असांखे इहा बि ख़बर पवे थी त असेंबलियूं जेकी आहिनि असेंबली उहा टुटी वई आहे ऐं असेंबली तोड़ण जे हवाले सां जेकी एडवाइस आहे उहा वज़ीर आज़म साहब सदर खे ॾिनी आहे। त इहो बि अवां जे साम्हूं असीं सवाल रखंदासीं त छा जेकी कल्ह वारी सूरत हाल हुई उहा गैर आइनी ऐं गैर जमहूरी हुई? ॾिसो, कल्ह क़ौमी असेंबली में जेको कुझु थियो उहो पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों भेरो थियो ऐं इन खां पहिरियों कई भेरा मुख़्तलिफ़ वज़ीर आज़मनि जे ख़िलाफ़ु अदम एतमाद जूं तहरीकूं आयूं आहिनि ऐं उहे नाकाम बि थियूं आहिनि। बेसिकली ज़ाहिर आहे हुकूमत ऐं अपोज़िशन जो फ़र्क़ु इहो ई हूंदो आहे त हुकूमत में उहा पार्टी हूंदी आहे जंहिंजी वटि अक्सरियत हूंदी आहे ऐं यकीनन अपोज़िशन में उहा हूंदी आहे जंहिं वटि अक़लियत हूंदी आहे। हाणे मसइलो इहो थियो आहे इमरान ख़ान साहब सां त उनजी हुकूमत त हुई पर हू अक़लियत में तब्दील थी चुको हुयो। त हाणे जेके अक़लियत वारी पार्टियूं हुयूं उहे पंहिंजी अक्सरियत साबित करण में कामयाबु थी वियूं ऐं असां कल्ह ॾिठोसीं त 197 मेंबर जेके आहिनि उहे क़ौमी असेंबली जे इजलास में उन्हनि सां गॾु वेठा हुया। हिन में 22 मेंबर उहे बि हुया जेके इमरान ख़ान जी पॉलिसीज़ खां नाला हुया ऐं पंहिंजो इख़्तिलाफ़ राय रखनि पिया। ॾिसो, हिते जेको आहे डिप्टी स्पीकर जेको कल्ह जंहिं आर्टिकल जो हवालो ॾिनो उहो आर्टिकल जेको आहे असेंबली जी कार्रवाई में पेश करण जी आइनी हैसियत थी कान थी सघे। असेंबली रूल्स ये चवनि था त जॾहिं कंहिं वज़ीर आज़म या स्पीकर जे या कंहिं डिप्टी स्पीकर जे ख़िलाफ़ु जेकॾहिं तहरीक अदम एतमाद पेश थी चुकी आहे त कोई एजेंडा असेंबली में नथो हली सघे सवाइ उन तहरीक अदम एतमाद ते ॻाल्हाइण जे, या तव्हां उन ते जेके स्पेसिफिक 7 ॾींहं आहिनि 7 ॾींहंनि जे अंदरि, छो जो हुन में वोटिंग थियणी आहे, 7 ॾींहंनि जे अंदरि तव्हां पहिरियों त तव्हांखे इजलास 14 ॾींहंनि में घुराइणो हो, तव्हां उनजी आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई ऐं कुझु ॾींहं तव्हां ताख़ीर करे छॾी इजलास घुराइण में, वरी 7 ॾींहंनि जे अंदरि जॾहिं तव्हांखे उन में वोटिंग कराइणी आहे त तव्हां को ॿियो एजेंडा खणी अची नथा सघो, यानी का ॿी करारदाद का ॿी मोशन का तहरीक अची कान थी सघे। उन सां कोई फ़र्क़ु नथो पए। उन ख़त जो तहरीक अदम एतमाद जो हिकिड़ो अलॻि क़ानूनी हिकिड़ो दायरा इख़्तियार आहे असेंबली जो। ख़त हिकिड़ी हवाई ॻाल्हि आहे। ख़त ते तव्हां क़ौमी सलामती जे इजलास में खणी विया, पोइ हुते छा थियो? उते ईअं थिए जेकॾहिं एतिरो ख़त सीरियस आहे त पोइ त इहो क़ौमी सलामती जे इजलास में फ़ैसिलो करे छॾियां त सभु जेके आहिनि अपोज़िशन वारा सभु मुल्क जा गद्दार आहिनि ऐं उहे अमरीका या कंहिं ॿिए मुल्क सां मिलियल आहिनि ऐं पाकिस्तान जी जेका हालात ख़राबु था करणु चाहिनि, लिहाज़ा इहे 197 मेंबरनि ते बि मुक़दमो दर्ज कयो वञे बग़ावत जो ऐं जेके अपोज़िशन जो चीदा। ॾिसो, मसइलो इहो आहे त उते त हिकिड़ी सिंपल ॻाल्हि थी त इन जो जवाबु सफ़ारती अंदाज़ में ॾिनो वेंदो। इट मीन्स त हुनजी सर्कमटेंसिस एतिरी ख़ौफ़नाक न हुई ऐं उहो ख़त आहे छा तव्हांजे पंहिंजे हिकिड़े एम्बेसडर जो लिखियलु ख़त आहे जेको उते मौजूदु आहे ऐं जंहिं हिकिड़ी अंडर सेक्रेटरी सां मुलाक़ात जो हवालो ॾेई करे उनजे मिनट्स जी सूरत में तव्हांखे मोकिलियो आहे। हाणे इहो ई मसइलो आहे त हाणे असां चऊं था त पर असां ॻाल्हि पिया उन कयूं त असेंबली जी कार्रवाई ऐं
ख़त जो हवालो आर्टिकल 5 जे तहत ॾेई करे तव्हां जेका असेंबली में हिकिड़ी ॿी करारदाद पेश कई। असां चवंदा त आइन जे मुताबिक़ काई बि करारदाद पेश नथी थी सघे, काई तहरीक पेश नथी थी सघे जेसि ताणी जेकी अदम एतमाद जी तहरीक ते बहस थिए या न थिए, वोटिंग थियणी आहे उन ते। वोटिंग थी उन खां पोइ जेको बि डिसीशन थियणो। हाणे मसइलो छा आहे हिननि जो त ही शुरू खां वठी तव्हां जेकॾहिं ॾिसो त ही गैर आइनी गैर क़ानूनी कमनि जा आदी आहिनि। PTI जी जेकी बि रिजीम आहे, मक़सदु असां सिर्फ़ु हिन जी ॻाल्हि कान था कयूं जेको हाणे कल वाक़ियो पेश आयो आहे, इन खां अॻु में बि तव्हां ॾिसो त ऐं वरी इन में अञा जेकी वरी हिननि तौहीन अदालत कई आहे, जेकी सदर मुमलिकत आरिफ अलवी बि कई आहे, वज़ीर आज़म इमरान ख़ान बि कई आहे। कल जॾहिं सो मोटो वरितो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान त उन वाज़ह तौर ते हिन तहरीक खां पोइ चई छॾियो त फर्दर का मूवमेंट न थींदी या असांजी नॉलेज में ॾियण खां अॻु में को ॿियो फर्दर ऑर्डर न थी सघंदो। पर फर्दर ऑर्डर वज़ीर आज़म इमरान ख़ान असेंबली टोड़ण जो हिकिड़ो एडवाइस करे छॾी सदर खे, वरी उन खां पोइ जेको आहे सदर उनखे डीनोटिफाई इमरान ख़ान खे करे, वरी राति जो लेट नाइट जेको आहे उनखे ई वज़ीर आज़म जेको आहे नॉमिनेट करे छॾियो। त हाणे सदर पाकिस्तान बि तौहीन अदालत जे ज़िमरे में, वज़ीर आज़म बि तौहीन अदालत जे ज़िमरे में। हिननि में जेकॾहिं उसूल हक़ इंसाफ़ कानून आइन जी जेकॾहिं फ़ैसिला थिया त स्पीकर, डिप्टी स्पीकर, फवाद चौधरी, वज़ीर आज़म ऐं सदर मुमलिकत, हिन 5 ॾींहं ते बग़ावत जा मुक़दमा दर्ज थींदा जेकॾहिं आइन मुताबिक़ हिन मुल्क में फ़ैसिलो कयो वियो त। मूंखे न आहे ख़बर त सुप्रीम कोर्ट हिन मामले में छा कंदी, पर जेकॾहिं असां आइन जी ॻाल्हि कयूं ऐं हिन मुल्क में मसइलो इहो ई आहे त पहिरियों त हमेशह आमिर आइन तोड़ींदा रहंदा हुआ ऐं पंहिंजी ताक़त ऐं बंदूक जे ज़ोर ते हिन मुल्क जे हुकूमत ते कब्ज़ो कंदा हुआ। बदकिस्मती सां हिकिड़ो सिविलियन डिक्टेटर अहिड़ो अची वियो आहे जेको कुर्सी छॾणु नथो चाहे। भई तोखे एतिरो अवाम में मक़बूलियत आहे जेको तूं बार बार दावा करीं थो त आइनी हवाले सां तूं फ़ैसिला कर, उन खां पोइ जेको जेकॾहिं अवाम तोसां गॾु आहे पोइ तोखे प्रॉब्लम छा आहे? ही कुर्सी छो जो हिननि पहिरियों दफ़ो इहा ॾिसी 20-22 साल जी हिन तहरीक जेकी बि हलाई इमरान ख़ान, हिन या वज़ीर आज़म जी कुर्सी, हिन जी पावर, हिन जूं अयाशूं, हिन जा सिस्टम, हिन ॾिठो ई पहिरीं दफ़ो ज़िंदगी में। हाणे हुन खां उहो बर्दाश्त कान थो थिए त हिन खे आउं कीअं छॾियां। हिकिड़ी तरफ़ जेको आहे उहो वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं थो करे अवाम जे लाइ, त अवाम मूंसां गॾु आहे। अवाम सां तूं पहिरें ॾींहुं चयो 10 लख अवाम ईंदी इस्लामाबाद में, छो न आई अवाम? पहिरियों जेको आहे वरी चई कल्ह त 1 लख अवाम जेको आहे असेंबली जे ॿाहिरि बीठी हूंदी, पोइ अवाम छो कान आई? मसइलो हाणे हिन खे छो जो मां जीअं असां पहिरियों चयोसीं त हीअ पाण खे इस्लाम जो लीडर, दुनिया जो लीडर, पाकिस्तान जो लीडर, हीअ अज़्यूम करे चुको आहे त हीअ दुनिया में वाहिद शख़्सियत आहे जेकी पैदा थी आहे ऐं ॿिया जेके बि आहिनि उहे कीड़ा मकोड़ा आहिनि, मुंहिंजे मां फ़रमान जारी कंदुमि, हीअ उनखे फॉलो कंदा। पर हिनखे इहो सम्झणु घुरिजे त पाकिस्तान हिकु आइनी जमहूरी मुल्क जी रियासत आहे। हिते हिकिड़ो आइन मौजूदु हो 1973 जो, जंहिंजी वॉलेशन ही करे चुका आहिनि, जेको मां सम्झां थो मुस्तक़बिल में हीअ त ख़ैर हींअर जो अदालतुनि जी बहरहाल कार्रवाई आहे, असां उन ते नथा कमेंट कयूं, पर मुस्तक़बिल में तव्हांखे आउं ॿुधाईंदुसि त हिननि सभिनी ते बग़ावत जो मुक़दमो दर्ज ज़रूरु थींदो, पोइ देरि थिए या सवेर थिए, हे उनखे हिननि खे फेस हाणे करिणो पवंदो। जेको इक़दाम ही करे चुका आहिनि, इहे सियासी शिकतान त सियासी अंदाज़ में भले पई हलंदी, पर ॾिसो आइन टुटी वियो, आइन जी ख़िलाफ़वर्ज़ी थी वई, उहो मुक़दमो बि दर्ज थींदो। तव्हांखे यादि हो त परवेज़ मुशर्रफ एतिरो ताक़तवर हुयो, फ़ौज उनजे पुठियां हुई, आर्मी चीफ हुयो, उन हैसियत सां हुन आइन तोड़े चीफ एग्ज़ीक्यूटिव बणिजी वियो मुल्क जो, बाद में रेफरेंडम कराए जेको आहे सदर बणिजी वियो हिन मुल्क जो, पर बग़ावत जो मुक़दमो उन ते दर्ज थियो। आर्टिकल 6 उन ते लॻो। मां उहो ई चवां थो त देरि सवेर थींदी, पर इमरान ख़ान, आरिफ अलवी, सूरी जेको डिप्टी स्पीकर आहे, इन्हनि ऐं फवाद चौधरी जंहिं पेश कई आहे, इन चइनि ते त हर सूरत में बग़ावत जो मुक़दमो दर्ज थींदो, पोइ देरि थिए सवेर थिए। ॾिसो न आइन ई टुटंदो न, आइन जॾहिं टोड़ींदा आहिनि, आमिर त छा कंदा आहिनि, TV स्टेशन ते वञी कब्ज़ो करे छॾंदा आहिनि। पढ़ंदे पढ़ंदे वरी स्पीकर क़ौमी असेंबली जो पाण खे बि हिमायत कराई वई, पाण सां गॾु गॾु उनखे बि जेको आहे माराए वियो पाण सां गॾु गॾु। त मां इन करे चवंदो त नथी न पई सघे न डिबेट त जेसि ताईं हुन ते डिबेट न थींदी, जेकी पहिरीं ॿी त का तहरीक अची कान थी सघे। आइन बिल्कुलु क्लियर आहे हिन में त जॾहिं तहरीक अदम एतमाद आहे या हुन ते बहस थिए या डायरेक्ट वोटिंग थिए। जेकॾहिं बहस नथी करणु चाहे हुकूमत त भले न कराए, वोटिंग थिए।
जेसि ताणी हुनजो डिसीजन वोटिंग जो न थींदो तेसि ताणी न ॿियो को एजेंडा अची सघे थो, न ॿी का तहरीक अची सघे थी, न को ॿियो मोशन अची सघे थो, न को बिल अची सघे थो। त पोइ सुप्रीम कोर्ट बि इन ई आईनी सूरत-हाल खे मद्देनज़र हाणे रखी करे सुप्रीम कोर्ट ॼाणे, सुप्रीम कोर्ट जो कमु ॼाणे, असां त पंहिंजी जेके अदना सूरत-हाल अहिड़ी क्रिएट थी वई आहे, ख़बर न पई सिचुएशन जेके असेंबली जूं कार्रवाई ॾिसी रहिया आहियूं। में मसलनि खे वठी करे अॼु सुप्रीम कोर्ट खे त ख़ैर कल्ह ई करणु घुरिजे हा, बहरहाल कल्ह न कयईं, वरी अॼु हुन पाण चयो जजनि त जेको आहे असां कंदासीं, वरी अॼु कान कयूं, सुभाणे ताईं जेको आहे हेरिंग 12 बजे ताईं हिननि डिले करे छॾी आहे। अदालतनि में त छो जो जेके असांजा माशाल्लाह वकील आहिनि उहे बि त वरी टेक्निकल पंहिंजा दलाइल एतिरा ॾींदा आहिनि जो प्रोसीडिंग लॉन्ग थी वेंदी आहे, त ज़ाहिर आहे रमज़ान जो महीनो फारूक एच नाइक साहब बि 2 कलाक जा जेकॾहिं दलाइल ॾींदो त पोइ अॻियां हेरिंग छा हलंदी, वरी अञा रज़ा रब्बानी जा दलाइल आहिनि, पोइ ज़ाहिर आहे वरी ॿियनि जा दलाइल आहिनि, त उहो केतिरो लेंदी थिए थो मूंखे ख़बर न आहे, पर जेतिरो लेंदी थिए थो पाकिस्तान जो नुक़सानु आहे। हिन वक़्तु जेको आहे सॼी दुनिया जूं नज़रूं पाकिस्तान हिकिड़ो मामूली मुल्क न आहे, एटमी मुल्क आहे, हिन वक़्तु सॼी दुनिया जूं नज़रूं पाकिस्तान में आहिनि। अमेरिका असांजे ख़िलाफ़ु थी चुको आहे, यूरोप असांजे ख़िलाफ़ु थी चुको आहे, बाक़ी जेके असांजा बिरादर मुल्क इस्लामी मुल्कनि सां जिन जा असां सां एॾा क़रीबी वास्ता हूंदा हुआ, उन्हनि सां हाणे उहे असांजा वास्ता न रहिया आहिनि, यानी उन्हनि जी उहा पाइदारी मज़बूती न रही आहे जेकी माज़ी में हूंदी हुई, त असां ते नज़रूं ऑलरेडी तमामु घणियूं आहिनि। इमरान ख़ान त असल में चाहे थो हिन मुल्क में अनारकी, छो जो हुन खां इहो बर्दाश्त नथो थिए त हुन खां को हुकूमत वञे पई, जॾहिं त हुनखे सम्झणु घुरिजे सियासतदाननि वटि हुकूमत ईंदी आहे, वरी हुकूमत वेंदी बि आहे, पर छो जो हू अज़्यूम करे वेठो त मां को 20-25-30 साल हिन मुल्क जो जेको आहे वज़ीर आज़म या सदर रहंदुसि, त हाणे हू 3.5 साल में हुनखां इहो बर्दाश्त नथो थिए त मूंखां इहा कुर्सी जेको आहे खसिजे थी। ऐं जेतिरो हू नुक़सानु हींअर पाकिस्तान खे पहुचाए रहियो आहे, ॾिसो पाकिस्तान जी सलामती दाव ते लॻल आहे, पाकिस्तान जी मईशत तबाहली जो शिकार लॻी पई आहे, दुनिया जा मुख़्तलिफ़ जेके ताक़तवर मुल्क आहिनि उहे असांजी पॉलिसीज़ खां, असांजे इन जे बयानबाज़ी खां उहे तमामु सख़्तु क़िस्म जा नाला आहिनि, पर हीउ चाहे इहो ई थो त पाकिस्तान में एतिरी अनारकी फैलिजी वञे जो मूंखां पोइ हाणे हिननि वटि को बचे ई कान थो, जेको ई को वज़ारत उज़मा जो हिन सीट जी हैसियत एतिरी ख़तमु करे छॾियो जो इहो सीट वठण लाइ को तयारु न हुजे, यानी हिन वज़ारत उज़मा जी कुर्सी खे एतिरो कमज़ोर ऐं थकियल करे छॾियो जो पॉलिटिकल कोई बि अपोज़िशन लीडर सोचे थो कुर्सी ते अचण खां मिटिजे अथव मुल्क जी हिन सूरत जो खाना जंगी या हिन सूरत में ज़ाहिर आहे केरु चाहींदो त मां हुकूमत ते अचां, हे चाहे थो, पर हिन मां सम्झां थो पाकिस्तान जे अवाम खे असांखे सलाम पेश करणु घुरिजे, जंहिं जूं बार कालूं 10 लख माण्हू अची वेंदा, 20 लख माण्हू अची वेंदा, हाणे उन ॾींहुं जलसे में जंहिंमें 20,000 माण्हू न आहे ऐलान पिया कनि 20 लख माण्हुनि, त हिननि जो त साइकोलॉजिकल असांखे इलाजु कराइणु घुरिजे, पाकिस्तान में हिकिड़ी कमेटी ठहणु घुरिजे, अवल त हिकिड़ो कमीशन उन ते ठहणु घुरिजे जेको इहो ख़त जी बार ॻाल्हि कनि था, त हिकु दफ़ो फिक्स करणु घुरिजे, रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स थियणु घुरिजे हिन मुल्क में, त जेकॾहिं ख़त आहे ऐं हुन जो को हक़ीक़त आहे त जंहिं ते बि रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स थियणी आहे उहो फिक्स थिए, ऐं जेकॾहिं हुन में को मुलविस आहे त हुनखे सज़ा मिले। अहिड़े तरीक़े सां क्लियर का कार्रवाई या का अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हि नज़र न आई आहे, सिर्फ़ु इहो ई ॿुधण में अचे पई वज़ीर आज़म जे पारां त इंटरनेशनल साज़िश हुननि जे ख़िलाफ़ कई वई जंहिंमें ऑपोज़िशन बि ॾिसो हीअ त रुॻो अवाम खे बेवकूफ़ बणण लाइ कूड़ मथां कूड़, छा असांखे वज़ीर आज़म ने ट्रस्ट करणु खपे, त वज़ीर आज़म ते त ट्रस्ट करे ई नथो सघे न, हीउ वज़ीर आज़म इमरान ख़ान त अहिड़ी तबियत जो माण्हू आहे त हिन ते पंहिंजनि ट्रस्ट कान कयो, जेके वेझा हुजनि त असां कॾहिं ट्रस्ट कंदासीं, जेके हिन जे राइट लेफ्ट ते जेके माण्हू आहे उहे हिन ते ट्रस्ट करणु नथा चाहिनि त ॿिया कीअं कंदा, हे चाहे थो त ज़ोर ज़बरदस्ती जी बुनियाद ते ही हुकूमत सां चिमड़ियल हुजे, ऐं ॾिसो हिन केतिरा ऐलान कया, हिनखे ख़ुशफ़हमी ही त मां ऐलान कंदुमि त पाकिस्तान जा रोड रस्ता ईअं जीअं टर्की जे सदर ऐलान कयो वज़ीर आज़म अर्दवान त माण्हू रोडनि रस्तनि ते अची विया, टैंकनि जे अॻियां लेटी पिया, हिनखे इहा ख़ुशफ़हमी हुई असल में, हिन बार ऐलान कया, बार मोमेंटम बनाइण जी कोशिशि कई, अॼु सभ खां वॾी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हीउ जेको पंजाब में थी रहियो आहे हाणे वरी हिन उहो ई बयानियो शुरू कयो आहे त होटल में माण्हू वेठा, होटल में माण्हू MP आहिनि हुननि जी मर्ज़ी आहे, तूं वञी होटल में रह, यानी ॻाल्हियूं अहिड़ियूं कंदा जंहिंजी का द पेर हूंदो, न को तुक हूंदी, न को सर हूंदो, त भई मर्ज़ी आहे कंहिंजी, को होटल में रहे थो या मर्ज़ी गाॾी, छो जो तव्हां खां ख़ौफ़ आहे उन्हनि खे त तव्हां उन्हनि खे गिरफ़्तार करे सघो था, इन करे हिकिड़ी जॻह ते उहे सभु गॾिजी करे वेहनि था त जेको बि थियणो हुजे सभिनी सां थिए। हाणे छो जो हिननि वटि अञा ताईं हुकूमती इख़्तियार हिननि वटि आहे, हिन जो सदर वेठो आहे जंहिं इलीगल ऑर्डर ऐलान कया, सेक्रेटरी वारी छा ॻाल्हि हुई जो हुननि अचानक सां अची करे चयो त इमरान ख़ान इज़ नो मोर अ प्राइम मिनिस्टर, वरी उन खां बाद में प्रेसिडेंट साहब जो बि ट्वीट अचे थो त ही इज़ द प्राइम मिनिस्टर, हू कंटिन्यू कंदा जेसि ताईं नई हुकूमत न थिए, मां चवां थो न इहो आइन जी ऐं ख़िलाफ़ वर्जी फ़िलहाल त ॾिसो जेकी हुकूमत हूंदी आहे कुझु ॾींहं उन्हनि वटि इहे रहंदियूं आहिनि शयूं जेसि ताईं हुनजी ट्रिकल डाउन सिचुएशन थिए,
पर असां चवंदा ये टोटल जेके सदर मुमलकत ऑर्डर्स कया आहिनि इहे आइन जे ख़िलाफ़ आहिनि ऐं इन्हनि ते बग़ावत जा मुक़दमा फ्यूचर में दर्ज थींदा। कहिड़े हवाले सां? हींअर जेको असेंबली डिज़ोल्व करण वारो बि ऐं वरी हिन खे जेको आहे डीनोटिफाई करण खां पोइ हिन खे वरी कंटिन्यू करण वारो जेको ऑर्डर्स आहे इहे टोटल इलीगल आहिनि। इहो नथो थी सघे। लीगल प्रोसीजर इहो हूंदो आहे त जेकॾहिं अदम एतमाद जी तहरीक इन जे ख़िलाफ़ अची चुकी हुई त ही असेंबली नथो तोड़े सघे, सिर्फ़ु रिज़ाइन करे पियो सघे। उन्हनि चयो त उन्हनि एडवाइस कयो आहे प्रेसिडेंट साहब खे, हालांकि आर्टिकल 58 वो चवे पियो त प्रेसिडेंट जो इहो कमु आहे। उहे ॻाल्हि थो कयां त ही छो जो हाणे इलीगल मथां इलीगल, तव्हांखे यादि आहे हिकु ज़माने में परवेज़ मुशर्रफ बि इन क़िस्म जा मुख़्तलिफ़ ऑर्डर्स कंदो हो, पोइ हिकु ऑर्डर ॿ ऑर्डर टे ऑर्डर अल्टीमेटली जेको आहे उहे सभु नेल एंड वाइट बि थींदा हुआ ऐं उन्हनि जा जॾहिं वरी ॿी हुकूमत आई त ज़ाहिर आहे बग़ावत जो मुक़दमो बि हुन ते दर्ज थियो। अहिड़े तरीक़े सां हीअ हाणे तयारु आहिनि ज़हनी तौर ते त हीअ जेकी वॉयलेट करे चुका आहिनि आइन खे, हीअ अॼु न सुभाणे 6 महीननि खां पोइ साल खां पोइ हिननि खे इहो भुगतणो पवंदो। छो जो थी सघे थो त सुप्रीम कोर्ट बि को साइज़ फिक्स करे, पर छो जो सुप्रीम कोर्ट में ज़ाहिर आहे वकीलनि जा पंहिंजा हिकिड़ा दलाइल आहिनि, कानूनी नुक़्तनि ते ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। उहो जॾहिं हाणे मूंखे असांखे त यकीन हो त अॼु शायदि सुप्रीम कोर्ट ई करे छॾींदी, छो जो खुलम खुला जेकॾहिं आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे त उन ते एक्शन बि खुलम खुला फ़ौरन थींदो आहे। उन में कंहिंजा पॉइंट्स वठण जी ज़रूरत न हूंदी आहे, अखियूं सभिनी वटि आहिनि, ॾिसनि सभु था। पर बहरहाल जेको बि कोर्ट आहे त उनजो हिकिड़ो प्रोसीजर आहे, उन प्रोसीजर ते तहत ते उहे करे रहिया आहिनि। पर हाणे हिननि खे चवंदा न हिननि खां हुकूमत वेंदे हिननि खे सम्झ में नथी अचे जेकॾहिं हुकूमत हिन जे पहिरां ॾिसो पीपल्स पार्टी खे बि हिकिड़ो 8 महीना हुकूमत रही, हिकिड़ो 32 महीना हुकूमत रही, नवाज़ शरीफ़ जी बि ईअं रही आहे 3 साल 3.5 साल, पर ईअं कोई इक़्तिदार जी हवस में चिबड़ियल कान हुयो जो इन क़िस्म जा ऑर्डर्स इशू करवाए। इहो त नज़र अची रहियो आहे क़ौम खे त इक़्तिदार वॾी क़ौम जी हिननि खे हुई त जंहिं क़ौम जी हिननि खे फ़िकर हुई उन क़ौम ते हिननि पेट्रोल 85 रुपए मां 160 रुपए जो खणी विया। जंहिं क़ौम जी हिननि खे फ़िकर हुई 170 रुपए मां डॉलर जेको आहे 190 रुपए ते हले वियो। जे क़ौम जी हिननि खे फ़िकर हुई दवाउनि जो जेको रेट हो 500% दवाउनि जो रेट वधियो। जंहिं क़ौम जी हिननि खे फ़िकर हुई बिजली जो बिल 8 रुपए यूनिट खां 30 रुपए यूनिट ताईं थी वियो। हिननि खे इहे क़ौम जो दर्द हुयो त हिननि जेको आहे क़ौम खे ईअं त तबाह बर्बाद कयो आहे। हीअ ॻाल्हियुनि जा बादशाह आहिनि, रुगो तकरीरूं करे ॻाल्हियूं करे माण्हुनि खे मोबिलाइज़ करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। पर हाणे आवाम जेकॾहिं एतिरी हुजे न त पोइ जॾहिं हिननि ऐलान कयो 20 लख माण्हू अची वेंदा त 5 लख माण्हू अची वेंदा त लख माण्हू अची वेंदा, पोइ अचनि हा न 10-20 कारकुन जेके आहिनि उहे पंहिंजे मुख़ालिफ़नि जे घरनि ते मोकिलाए हिकिड़ो सोशल मीडिया जी क्लिप ठाहे ऐं ड्रामेबाज़ी जी जेकी हिननि जी पुराणी आदत आहे ऐं 4 माण्हू एयरपोर्ट ते बीहारे करे पंहिंजा वर्कर कंहिं बि पॉलिटिकल लीडर जी तज़लील करणु, इहो ई त हिननि जो तुरा इम्तियाज़ आहे। PTI जॾहिं खां इहा आहे उन्हनि जो तुरा इम्तियाज़ इहो आहे त हीअ माण्हुनि जी तज़लील खे पंहिंजी अना सम्झंदा आहिनि, माण्हुनि जी तज़लील खे पंहिंजी इज़त सम्झंदा आहिनि। हिननि जी जॾहिं खां पार्टी वजूद में आई आहे हिननि जा जेके लीडर्स आहिनि उन्हनि सभिनी जो जेकॾहिं तव्हां करतूत ऐं कारनामा ॾिसो त उहे न सिर्फ़ु सोशल मीडिया ते, कॾहिं कंहिं मुल्क में ॾिसो 2 माण्हू 4 माण्हुनि जो कहिड़ो मसइलो आहे। को माण्हू उतां लीडर्स वञनि था उन्हनि सां ॻाल्हाए, हिकिड़ो माण्हू कैमरा मोबाइल खणी बीह रहे उन्हनि खां सवाल करे ऐं उनजी तज़लील करे उन सवालनि जे नतीजे में ऐं उनखे सोशल मीडिया ते वायरल करे छॾे, त इहा का नेकनामी वारी ॻाल्हि त कान्हे। इहा त हिननि खे शर्म अचणु घुरिजे त हिन क़िस्म जो हिन मुल्क में बल्कि दुनिया जे ॿियनि मुल्कनि में हिन क़िस्म जो रवाजु विझी छॾियो आहे जिते कॾहिं कंहिंखां सवाल नथो थिए। इन्हनि जी इन्हनि हरकतुनि खां पोइ मुख़्तलिफ़ मुल्कनि पाबंदी लॻाए छॾी त तव्हां बग़ैर इजाज़त कंहिंजी जेका वीडियो नथा ठाहे सघो, कंहिंजी तस्वीर नथा ठाहे सघो, न त ईअं दुनिया में किथे हो। हे हिननि अची कॉन्सेप्ट अहिड़ो विझी छॾियो आहे, मां चवां थो ग़लीज़ ऐं ग़लाज़त सां भरियल सियासत ई खणी आया हिन मुल्क में, जंहिंजे करे जेको आहे हाणे न सिर्फ़ु पाकिस्तान में बल्कि दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में पाकिस्तान जो जेको इमेज ॾिसो, पाकिस्तान जीअं असां चवंदा आहियूं त पाकिस्तान हिकिड़ो इस्लामी दुनिया जी जन्नत तसवुरु कयो वेंदो आहे। असां वटि एटम बम जी सूरत में एतिरी वॾी ताक़त आहे जेको असां दुनिया जे सुपर पावर ताक़तुनि सां मुक़ाबले जी फिज़ा में आहियूं। सिर्फ़ु मईशत ऐं इकोनॉमी जी कमज़ोर हुजण जे करे जेको आहे असां कंहिं हिन क़िस्म जा स्टेप्स न खणी सघंदा आहियूं ऐं ख़ामोशी सां हिकिड़ो वक़्तु हले थो। हिन जे सियासी छिकाण, हिन वज़ीर आज़म जे बयाननि, हिन हाणे ॾिसो कंहिंखे इहा फ़िक्र न आहे त हाणे रमज़ान में छा थी रहियो आहे। भई तुंहिंजे ख़िलाफ़ु जेकॾहिं तुंहिंजा MNAs थी चुका आहिनि त बसि पोइ तूं पाण ॾे रिज़ाइन जान छॾ ऐं जेको आहे वञ इलेक्शन में पाण वञी ऐलान करे छॾी आहे। पर सीट सां चिमटण जो जेको शौक़ु आहे असांजे त मुल्क में पहिरियों दफ़ो ॾिठो आहे, जेको क्रेज़ जेके चइजनि इमरान ख़ान खे, त हू कंहिं बि सूरत में नथो चाहे त का सीट सां क्रेज़ आहे या ऑपोज़िशन जे आॾो हू जेको आहे झुकण नथा चाहिनि, ॻाल्हियूं ॿोलियूं नथा करणु चाहिनि। ॾिसो अपोज़िशन जो त मतिलबु ई हूंदो आहे न अक़लियत में, जीअं मूं चयो त हाणे त उहो अक़लियत में न रही न,
जॾहिं तव्हांजा एमएनए तव्हांजे करेक्टर जे करे, तव्हांजी ज़बान जे करे, तव्हांजे इक़दामात जे करे, तव्हांजी जेको बि उन्हनि सां रवैये जे करे जेकॾहिं हू तव्हांखे छॾे विया आहिनि, इन में अपोज़िशन जो कहिड़ो कसूर आहे? ऐं हू अपोज़िशन वटि पाण आया आहिनि, को अपोज़िशन उन्हनि खे पकड़े त कान आई आहे। ठीकु आहे, सो जमाली साहब हाणे एक्शन में कंहिंखे अचणु खपे? सूरत हाल तमामु मां त किनी थी चवां थो चुकी त आहे, सुप्रीम सो कोर्ट ऑफ पाकिस्तान खे अॼु इहो मुख़्तसिर फ़ैसिलो त ॾियणु घुरिजे आहे, ऐं डिप्टी स्पीकर जी जेकी उहा रूलिंग हुई उनखे आइन जे मुनाफ़ी करार ॾियणु घुरिजे आहे, असेंबली रूल्स जे ख़िलाफ़ु ॾियणु घुरिजे आहे। पर उहो छो जो केस लेंदी थी वियो ऐं फारूक एच नाइक जा दलाइल शायदि 2-2.5 कलाक जा वधी विया, वरी अञा रज़ा रब्बानी टाइम लॻंदो सुप्रीम कोर्ट जे पारां बि जेकर ॾिसो टाइम भले लॻे, जेको थी चुको आहे, जेके लेटर्स मौजूदु आहिनि, जेके उहे रिलिंग्स ॾेई चुका आहिनि, उहे हाणे कार्रवाई जो उते हिसो आहिनि। हिन मुल्क में इहे सभु शयूं मौजूदु आहिनि। बिलावल साहब बि त ब्रीफिंग घुरनि पिया मिलिट्री खां, चवनि पिया त उहा अची करे वज़ाहत ॾे जेकॾहिं ख़त जे हवाले सां वाक़ई में साज़िश आहे या असांखे गद्दार करार ॾेई साज़िश आहे त असां हेॾी वॾी असां वटि दुनिया जी नंबर 1 एजेंसी असां चवंदा आहियूं ISI आहे, हेतिरा असां वटि इंटेलिजेंस जा इदारा आहिनि, जेकॾहिं साज़िश आहे त भई उहे ई अची ॿुधाइनि हा बाबा हीअ साज़िश आहे, हुन में अपोज़िशन जा फलाणी पार्टियुनि जा ही माण्हू बि हिननि सां मिलियल आहिनि, त उन्हनि खे फिक्स कनि। मसइलो इहो ई आहे त असांखे फिक्स करिणो पवंदो, कूड़े माण्हू खे उन जे कूड़ ते हुनखे हमेशह जे लाइ नाहिल कराइणु घुरिजे। हर कलाक खां पोइ हिकिड़ो नओं कूड़ ॻाल्हाईंदो आहे, हे मुल्क जो वज़ीर आज़म आहे, हर कलाक खां पोइ तव्हां जेकॾहिं हिन जो यू टर्न ॾिसो त हिकिड़े नए कूड़ जी सूरत में शामिल तव्हांखे नज़र ईंदो आहे। आइन तोड़ण खे जेकॾहिं सरप्राइज़ चवनि था त अहिड़ा सरप्राइज़ त कोई बि ॾेई सघे थो, ऐं उहे हमेशह डिक्टेटर ॾींदा रहिया आहिनि। पर मसइलो इहो आहे त असांखे इहा उमेदु कान हुई त आइन जी इन तरीक़े सां वॉल्यूशन थींदी कंहिं सिविलियन हुकूमत में। हाणे उहो थी चुकी आहे। हाणे इलेक्शन जी सूरत में सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि जो इंतज़ारु करिणो पवंदो, छा थींदो? मतिलबु ॾिसो, पहिरियों त इहो ई आहे त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ई हिन वक़्तु हिकु अहिड़ो इदारो आहे जेको इन्हनि शयुनि खे इलीगल करार ॾेई ऐं मुल्क जी जेकी सिचुएशन आहे उनखे थोरो संभाले सघे थो। जेकॾहिं इहो न आयो, सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो डिले थियो या जेको बि आहे, त पोइ हिन मुल्क जी क़िस्मत गैर आइन ते ॿधिजी वेंदी। यानी जेको 1973 जो हिकिड़ो मुतफ़िक़ आइन हो जिते हर जमात मुतफ़िक़ हुई, उहो अॼु जी तारीख़ में हींअर जेको मुल्क जो वहिंवार हली रहियो आहे उहो आइन जे इनहराफ़ सां हली रहियो आहे, आइन खे टोड़ण सां हली रहियो आहे। त इहे जेतिरा बि हिन वक़्तु कार्रवायूं थी रहियूं आहिनि मुल्क में, पर हाणे सुप्रीम कोर्ट छा थी करे मां नथो चई सघां, पर जेकी आइन में लिखियल हो तरीक़ेकार वोटिंग जो, जॾहिं हुनजी ख़िलाफ़ वर्ज़ी थी वई त आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी थी वई। इन में का फिलॉसफी त न आहे। पारां क्लियर थियण बाक़ी आहे न, त जेकर डिप्टी स्पीकर जी बि ॻाल्हि सुप्रीम कोर्ट उनजी रूलिंग में जेके ॻाल्हियूं कयूं वयूं त छा उहे सही हुयूं, आइनी हुयूं? इन हवाले सां जॾहिं बि कोर्ट में केस ईंदा आहिनि त ज़ाहिर आहे प्रोसीजर में टाइम लॻंदो आहे। हा ठीकु आहे, ऐं हाणे त प्रोसीजर में हिकु धुर खे ॿुधबो आहे, ॿी धुर खे ॿुधबो आहे। ज़ाहिर आहे कोर्ट आहे त उनजो कम बि इहो ई आहे त उहो सभिनी धुरनि खे ॿुधी करे हुनजो फ़ैसिलो करे। हाणे असांजो रुॻो इहो चवणु आहे त हीउ फ़ैसिलो जॾहिं बि थिए, हीअ जेके 4-5 माण्हुनि जिन जा असां नाला खयासीं, देरि थिए या सवेर थिए, फ्यूचर में आर्टिकल 6 जेको आहे हिननि ते लागू थींदो। अच्छा, शहबाज शरीफ़ खां बि पुछियो वियो, हू बि इहो चवनि पिया त आर्टिकल 6 लॻंदो इमरान ख़ान ते। उहो लॻंदो, छो जो जेके हुननि इक़दामात खणी चुका आहिनि असांजी नज़र में उहे आइन जे ख़िलाफ़ु आहिनि। ऐं जेकॾहिं कोर्ट जी का वर्डिंग अची वई, उन में जेको ईंदो ज़ाहिर आहे उनखे ॾिसणो पवंदो, पोइ उन ते असां ॻाल्हाए सघंदासीं। पर मूंखे उमेदु इहा आहे त सुभाणे ताईं सुप्रीम कोर्ट इन खे डिले न कंदी। सुप्रीम कोर्ट पाण बि सम्झे थी त इन खे डिले करण जा सर्कमस्टेंसिस छा थींदा। मूंखे उमेदु आहे त सुभाणे ताईं सुप्रीम कोर्ट जी का न का हिन में वर्डिंग अची वेंदी ऐं उनखां पोइ जेको बि सूरत हाल हूंदी उहा फ्री एंड फेयर इलेक्शंस जी बि ॻाल्हियूं थियनि थियूं, त छा उहे बि फ़ैसिले अचण पर उनजो बि तरीक़ेकार आहे न। मक़सदु उहो इमरान ख़ान हिन वक़्तु इमरान ख़ान इज़ नथिंग, उनजी का हैसियत कान्हे। He is a PM इलीगल नोटिफिकेशन जेको जारी कयो आहे सदर मुमलिकत त हाणे कुझु माण्हू उनखे मञनि, कुझु माण्हू न मञनि। ॾिसो इहो ई हमेशह हाणे ॾिसो था त हिन मुल्क ते आमिर हुकूमत में रहिया आहिनि, ग्राउंड ते उहे चीफ एग्ज़ीक्यूटिव बि हूंदा आहिनि, सदर बि हूंदा आहिनि, पर जेके आइन जे मुख़ालिफ़ हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि असां हिननि खे नथा मञूं, इलीगल आहे। त हाणे हिकु तबिको उहो जेको आइन ते यकीन रखे थो, उहो इमरान ख़ान ऐं आरिफ अलवी जे इन कंहिं बि क़िस्म जे नोटिफिकेशन खे मञण लाइ तयारु न आहे। उहो चए थो इहा आइन सां
मुतसादिम आहे। हाणे जॾहिं आइन सां मुतसादिम आहे त असांजी नज़र में जेको आइन जे मां सम्झां थो त ताबे रहण जी कोशिशि था कनि। जेकॾहिं इन क़िस्म जा माण्हू जेके मुल्क जा वज़ीर आज़म हुजनि, सदर हुजनि, इहे ई आइन तोड़नि त पोइ हिकिड़े आम माण्हू खे जेको आहे कहिड़ो उहो आहे सुभाणे जेको आहे इन जो मतिलबु त जेको आइन में तरीक़ेकार लिखियलु आहे अदम एतमादी तहरीक जो उहो ख़तमु करे छॾनि, पोइ हुजे ई न, बसि हुजे पियो 5 साल अची वञे कोई बि उहो डिक्टेटरशिप पंहिंजी हुकूमत हलाए ऐं उनखां पोइ वरी अॻिली इलेक्शन थिए, पोइ हेतिरा वॾा असेंबली जा रूल्स ऐं प्रोसीजर ठाहिण जी ज़रूरत कहिड़ी आहे? ॾिसो माण्हू छो ख़िलाफ़ु थींदा आहिनि कंहिंजे, जेकॾहिं हिकिड़ी पार्टी जो आहे त ज़ाहिर आहे उनजो को रवैयो हूंदो, उनजो को कैरेक्टर हूंदो, उन वाइदा कया हूंदा, उन मसइलनि जो हल जी यकीनन ॾियणियूं हूंदियूं। साज़िश जे हवाले सां आज़ाद परदेही पॉलिसी, इहे ॿ शयूं अलॻि आहिनि, सिक्योरिटी डायलॉग सां ॿ शयूं अलॻि आहिनि। असेंबली जी कार्रवाई हिकिड़ी अलॻि तरीक़ेकार हुयो, साज़िश जी हिकिड़ी ॻाल्हि जेको वज़ीर आज़म करे थो उन ते कमीशन ठाहे, ॾिसो वज़ीर आज़म हुयो उन ते उहो कमीशन ठाहिया, कमीशन ठाहिण खां पोइ उनजी इंक्वायरी कराया, इंक्वायरी कराइण खां पोइ उन में जेके मुलविस हुजनि हा उन्हनि जे मथां मुक़दमा दर्ज थियनि हा बग़ावत जा, उन्हनि खे गिरफ़्तार कनि हा, उन्हनि खे फांसियुनि ते चढ़ाईंदा, उहो अलॻि सब्जेक्ट आहे। उहो कमीशन ठाहिनि, उन खां पोइ उनजी रिपोर्ट अचे, उन खां पोइ उन ते ॻाल्हाईंदासीं। हींअर जेको तव्हां कमु करे छॾियो आहे असेंबली जे रूल्स में हिकिड़ो प्रोसीजर ॾिनल हो जेको आइन जे मुताबिक़ हो, उन ते वोटिंग थियणी हुई, तव्हां उहा वोटिंग न कराई, उनजे अगेंस्ट हिकिड़ी ॿी करारदाद खणी आया, उहा करारदाद इलीगल आहे। असां जेके हींअर प्रोसीजर जी ॻाल्हि था कयूं अलॻि अलॻि ॻाल्हि था कयूं, हुन केस खे असां अलॻि था रखणु चाहियूं त जेकॾहिं हुन में को मुलविस आहे या न आहे, हुकूमत में तव्हां आहियो, हींअर बि सदर तव्हांजो आहे, उन केस जी सपोर्ट हासिल करे या करारदाद पेश, हीअ त सिर्फ़ु अवामी मोमेंटम था कनि न, साबित कनि न। ॾिसो कमीशन ठाहिनि न, न मां इहो चवण हाणे थी चाहियां पाण कमीशन ठाहिनि, ख़त जो लेटर जो भरपूर सपोर्ट वरिती वई। ॾिसो पंहिंजे कंहिं बि एम्बेसडर खां ख़त लिखाए, जेकॾहिं ख़त ऐं असांखे कहिड़ी ख़बर त उहा अमेरिकन जी तरदीद अची वई त असांजे कंहिं अंडर सेक्रेटरी या कंहिं न कयो आहे, क्लियर कट उन करे छॾी। हाणे हीउ ख़त जेको आहे तव्हांजे पंहिंजे एम्बेसडर जो लिखियलु आहे, कहिड़ी ख़बर त तव्हांजे शाह महमूद कुरैशी या वज़ीर आज़म पाण उनखां इहो ख़त न लिखायो आहे। असां जेकॾहिं इहो इल्ज़ाम लॻाइणु चाहियूं त इहो अॻु में प्रूफ त कयो न त इहो ख़त जेको आहे इहो जेन्युइन हो, मेरिट ते हो, हुन थ्रेड ॾिनो न ॾिनो, असां जेकॾहिं अमेरिका थ्रेड ॾिनो बि त उन सां अपोज़िशन जमातुनि जो कहिड़ो तालुक़ हो? सही। हाणे तव्हां हिकिड़ी शइ खे मिक्स करे विया न, जेकॾहिं छो जो तव्हांखे हाणे हूअं त तव्हांखे ख़बर हुई त आवाम तव्हां खां महांगाई जे करे एतिरी तव्हां जे ख़िलाफ़ु नफ़रत फैलियल हुई, हाणे तव्हां हुनखे हिकिड़ो इस्लाम जो जेको आहे उहो ॾेई छॾियो आहे, हिकिड़ो मज़हब कार्ड खे ॾियण जी कोशिशि कई आहे, ऐं हिकिड़ो इहो मुल्क में हिकिड़ो इम्प्रेशन ॾियण जी कोशिशि कई आहे त अमेरिका जेको आहे मूंखे हटाइण पियो चाहे। अमेरिका जे सदर जे फ़ोन जे लाइ त तूं 2 साल इंतज़ारु पियो करीं त मूंखे जेको आहे फ़ोन कान थो करे। हाणे इहा जेकॾहिं तव्हांजी हालत हुजे, वरी 7 मार्च जो ख़त आहे, OIC जो इजलास थिए थो 21 ते, उनखे त 22 ते, त उन में त तव्हां वॾो ख़ुशी ख़ुशी सां जेको आहे अंडर सेक्रेटरी अमेरिकन खे घुरायो पिया, उनजो वॾो वालाना इस्तक़बाल पिया कयो, ट्वीट पिया कयो शाह महमूद कुरैशी ऐं वज़ीर आज़म साहिबु उन ते, त हाणे पोइ अचानक 23 खां पोइ तव्हांखे कीअं यादि अची वियो त उहो जेको 7 मार्च वारो ख़त हो उन में हीउ मुलविस हुआ? साल हीअ साज़िशी ज़हन रखंदड़ माण्हू आहिनि, हीअ कूड़ा आहिनि, हीअ पंहिंजी क़ौम सां बि कूड़ था ॻाल्हाइनि। सभ खां पहिरियों त हिननि ते आर्टिकल 62, 63 लॻाइणी हिननि ते घुरिजे त हिन जी सुगो तक़रीरूं खणी हिन जूं हर जेके हींअर 3 ॾींहंनि में बि हिन तक़रीरूं खयूं आहिनि उहे तव्हां खणो त हिन ते वरी बि आर्टिकल 62, 63 फिट थो थी वञे। आर्टिकल 62, 63 आहे छा? आर्टिकल 62, 63 इहो ई आहे त कूड़ो माण्हू सादे क़ाइम ई नथो थी सघे जे क़ौम सां कूड़ ॻाल्हायो हुजे। हाणे हिन त बार बार कूड़ ॻाल्हाया आहिनि त हीउ सादे क़ाइम रहियो किथां? ऑटोमेटिक हिनखे त उन आर्टिकल जो शिकार थियणो घुरिजे। वधीक एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल स्टेप्स खणण खां सुप्रीम कोर्ट बि मना करे छॾी आहे त हाणे मतिलबु वधीक काश हिन उन्हनि जी बि ख़िलाफ़वर्जी कई आहे। मां उहे बि चवां त कल जॾहिं सो मोटो वठी चुका हुया ऐं हिकिड़ो मुख़्तसिर ऑर्डर जेके चवंदा आहिनि जारी थी चुको हुयो, उन खां पोइ न त ही वज़ीर आज़म खे ॿीहर इमरान ख़ान खे वज़ीर आज़म नॉमिनेट करे ई न पियो सघे। अच्छा, जॾहिं डी नोटिफाई थी चुको त उनखे करे न पियो सघे, छो जो सुप्रीम कोर्ट जो मुख़्तसिर ऑर्डर इहो पियो चए त असांखे एतमाद में वठण खां बग़ैर को नोटिफिकेशन इशू न थींदो, त कंटेम्प्ट ऑफ कोर्ट सदर मुमलकत आरिफ अलवी साहब बि करे छॾी। इन ई करे जेको उन्हनि पिटीशन में उनखे बि पार्टी जेको आहे बणायो आहे प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान खे। पर मां सम्झां थो त हिन मुल्क जी बदकिस्मती आहे त अहिड़ा माण्हू अची विया आहिनि जिन खे आइन कानून जी त का सम्झ कान्हे, माण्हुनि सां ॻाल्हाइण जी सम्झ कान्हे। इहो जेको क्राइसिस आहे हिन दफ़े छो जो हिकिड़ी सिविलियन हुकूमत कयो आहे, ॾिसो हिन दफ़े में ऐं माज़ी में वॾो फ़र्क़ु रहियो आहे। माज़ी में आइन खे बिल्डोज़ कयो वेंदो हो, आइन खे फाड़े उछलायो वेंदो ऐं ताक़त जी बंदूक जी बुनियाद ते कब्ज़ो कयो वेंदो। हिन दफ़े ईअं न कयो, सिविलियन हुकूमत एतिरी ताक़तवर आहे जो ताक़तवर न आहे, हिनखे अंदाज़ो न आहे त हिन जा रिप्लिकेशंस छा थींदा, मतलब हिन जा नतीजा न निकिरना। हिनखे ही एक्चुअल सियासी शहीद थो बणजणु चाहे।
हे बेसिकली जो भुट्टे साहब जा हवाला ॾींदो आहे भुट्टे साहब जेको आहे उहो डंके जी चोट ते जेको आहे UN में खणी करे हिन लेटर न ॾे लहिरायो भुट्टे साहब नालो वरितो हुनजो त हिन फलाणे जेको आहे हीअं कयो आहे ऐं माण्हुनि जे लाइ हीअ तयारु आहियां भुट्टे साहब जी तेॾी पोइ ज़रूरत पैदा करे पहिरियों त नालो ई न पियो खणणु चाहे अचानक नालो निकिरी वियो मुंहुं मां त वरी चई आई एम सॉरी मां नालो न पियो खणणु चाहियां वरी पोइ 2 ॾींहंनि खां पोइ ख़्यालु आयुसि त हाणे त कुझु बचो न आहे अॻियां पुठियां भला वरी नालो ई खणी छॾियां अमेरिका जो हाणे सर इहे बुज़दिल जेके आहिनि उहे पंहिंजो पाण खे भुट्टे सां कंपेयर नथा करे बुज़दिली स्मार्टली खेॾी विया पंहिंजो पाण इक़्तिदार स्मार्ट इन करे चइबो स्मार्टली इहो त माण्हू जेकॾहिं ॾिसनि न अपोज़िशन मुंहिंजा मेंबर मुंहिंजे ख़िलाफ़ु आहिनि त डंके जी चोट ते करे रिज़ाइन ऐं चया मुंहिंजी त अवाम में हेतिरी सपोर्ट हासिलु आहे मां अवाम वटि वरी वेंदुसि पोइ दिलेर उनखे चइबो आहे जेको पंहिंजी सीट खे चिंबड़ण जे लाइ मुख़्तलिफ़ क़ानूनी गैर क़ानूनी सहारा न वठंदा आहिनि जेको लीडर हूंदो आहे उहो अखियुनि में अखियूं विझी ॻाल्हाए ऐं पंहिंजा फ़ैसिला पाण खणंदो आहे उहो जेकॾहिं आवाम वटि सम्झे थो त मुंहिंजो एतिरो इमेज आहे एस्टेब्लिशमेंट पारां ऑप्शंस जी बि त ॻाल्हि कई न त या हू बेतमादी रिथ खे फेस करे इलेक्शंस कराए फ्री फेयर इलेक्शंस थियनि अर्ली इलेक्शंस थियनि या जेको आहे उहा बि ॻाल्हि हुई त हीअ थो करे न त मूंखे एस्टेब्लिशमेंट जे तरफ़ां ऑप्शंस ॾिना विया तव्हां कंहिं ॿिए धुर खां तव्हां कंहिं ॿिए धुर खां इहो ॿुधो त असां इहे ऑप्शन ॾिना या न ॾिना हर ॻाल्हि हीअ ई करे थो न हर 3 ॾींहंनि खां पोइ अलॻि अलॻि ॻाल्हि कनि अच्छा हाणे इहो ॿुधाए इन जो मतिलबु त एस्टेब्लिशमेंट बि इंटरनेशनल साज़िश जो हुयो हाणे जेकॾहिं इन जी इन ॻाल्हि ते असां अचूं त मूंखे एस्टेब्लिशमेंट इहो चयो इन जो मतिलबु त सॼी एस्टेब्लिशमेंट बि गैर मुल्की ताक़तुनि जे हथां फ़रोग़ थी चुकी जेको इल्ज़ाम लॻाईंदो आहे जीअं हाणे अपोज़िशन ते लॻाए पियो पोइ उन छो ॾिना इहो ऑप्शन मसइलो इहो आहे त हीअ हिन जी कंहिं ज़बान जो को एतबार कान्हे न हिकिड़ा माण्हू मुल्क जा हूंदा आहिनि जंहिंजो वज़ीर आज़म जी ज़बान जी वैल्यू हूंदी आहे हिन जी त तव्हां सुबुह जी तकरीर पढ़ो ॿुधो वरी शाम जी तकरीर ॿुधो ऐं मूंखे त वॾो अफ़सोस थियो जो वॾनि वॾनि लीडरनि जेको आहे चयो त हाणे तव्हां हिनखे नशई जे लक़ब सां जेको आहे सुञाणो त हाणे ॾिसो कंहिं मुल्क जे वज़ीर आज़म जे लाइ इन क़िस्म जा जुमिला अचनि इहा अहिड़ी सिचुएशन त हिननि पाण पैदा कई आहे न छो जो हिननि खे पाण खे होश ई कान थो रहे त हीअ कहिड़े वक़्त ते कहिड़ी ॻाल्हि करे रहिया आहिनि कल्ह खां वठी अॼु ताईं जूं जेके तकरीरूं हाणे हू बयानियो विसरी वियो अथई आलमी साज़िशी हाणे चए थो त अपोज़िशन चाहे पई त मां इलेक्शन जो ऐलान कयां त लिहाज़ा मां करे छॾी भई तूं हिकु तरफ़ अपोज़िशन खे चवंदो गद्दार आहे ॿियो तूं अपोज़िशन जी डिमांड ते जेको आहे इलेक्शन कराइण जो पियो करी मक़सदु हिन माण्हू सां केरु ॻाल्हाए हिन जी कहिड़ी कहिड़ी माण्हू ॻाल्हि जो जवाबु ॾिए त भई जॾहिं अपोज़िशन गद्दार आहे त उन ते गद्दारी जा मुक़दमा दर्ज करे ट्रायल करो उनखे वरी पाण ई अॼु तकरीर में जेको अॼु क़ौम सां हिनखे छो जो इहो वॾो शौक़ु आहे 3 कलाक क़ौम सां जेको आहे वेही रहिया आहिनि मफ़ाद परस्ताना सवाल जेके हिन जा रिजीम आहे उहे लिखी उन्हनि माण्हुनि खे ॾींदी आहे जिन खां पुछराए हुनजा जवाब ॾींदा आहिनि हीअ क़ौम सां त राब्ते में कान हूंदो आहे चंद पंहिंजे 10-15 माण्हुनि सां राब्तनि में करे ऐं उहे टेलीफोन नंबरनि ते उहो कंदा इहे सभु ड्रामेबाज़ी छो ही ड्रामेबाज़ी जा शौक़ीन आहिनि हिन मुल्क में जॾहिं खां PTI न मुल्क में ड्रामेबाज़ी जो शौक़ु थी वियो आहे अच्छा जवानी साहब पंजाब असेंबली बि थोड़ी ॻाल्हि करे वठूं उते छा थी रहियो आहे यकीनन जीअं ई उस्मान गुज़ार साहब जो इस्तीफ़ो हार यकीनी आहे त जेॾी वोटिंग आहे इहो बि आइन जे ख़िलाफ़ 6 अप्रैल ताईं जेको इजलास मुल्तवी थी वियो त जेॾी वोटिंग आहे वरी तव्हां असेंबली जो इजलास चेंज न पिया करे सघो त हिननि खे पंहिंजी हार यकीनी नज़र आई वरी हिननि चेंज करे छॾी वरी हाणे जेके बेतुका इल्ज़ाम इहे लॻाए रहिया आहिनि त उहे होटल में वेठा आहिनि त मूंखे ख़बर आहे उते हू लॻी रहियो आहे हू लॻी रहियो आहे हाणे हीअ ज़हनी मफ़लूज थी चुका आहिनि असल में हिननि खे इहा सम्झ में न पई अचे त हीअ कनि त छा कनि हर जॻह तां हीअ पंहिंजी अक्सरियत गंवाए वेठा आहिनि हाणे हिननि खे हाणे मुल्क जी सार संभाल केरु रहंदो जीअं त मईशत बि असांजी जेका आहे ॿुॾी रही आहे ऐं हीअ जेकी काल सूरत हाल थी तमामु हिन घणी अनसर्टनिटी पैदा करे छॾी आहे त छा हाणे सुप्रीम कोर्ट जो ई फ़ैसिले जो इंतज़ारु करणो पवंदो या फ्री फेयर इलेक्शन जी तरफ़ वञणो पवंदो प्रॉपर सॉल्यूशन छा निकिरंदो हिन गंभीर सूरत हाल या हिन सिचुएशन खे डिक्लेयर थियणु जेको आहे तमामु ज़रूरी आहे जीअं आइन जे हवाले सां जेके ॻाल्हियूं हलनि थियूं त छा गैर आइनी आहे ऐं छा आइनी आहे ॾिसो हिन मुल्क में तव्हांखे इहो फिक्स त करिणो पवंदो जेकॾहिं हिन क़िस्म जो हिन आइन टोड़ में मुलविस माण्हुनि खे सज़ा न आई त हमेशह यादि रखो पोइ डिक्टेटर हर लीडर अची करे आराम सां तोड़े वेंदो असेंबली का सुभाणे केर बि करे ॾींदो निज़ाम कमज़ोर थी इहो फिक्स करिणो पवंदो आइन ते अमल दरामद कराइण लाइ सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे ऐं ॿियनि इदारनि खे पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो ऐं जेकॾहिं इहो न कयूं त उन्हनि ताक़तुनि खे त सभ खां वॾो फ़ाइदो आहे हिन सिचुएशन मां त बाबा जॾहिं तव्हांजा पंहिंजा मुंतख़िब जिन खे तव्हां चवंदा वज़ीर आज़म उहे अची आइन टोड़ींदा त पोइ असां टोड़ींदा त हिकिड़ो फ़र्क़ु पियो हाणे इहा रिवायत असांखे न विझणी पवंदी आहे हिन रिवायत में जेके मुलविस आहिनि उन्हनि खे फिक्स करिणो पवंदो उन्हनि खे सज़ा ॾियणी पवंदी जेसिताणी सज़ा न ईंदी इहो ई मसइलो हूंदो आहे जेसिताणी सज़ा ऐं जज़ा जो अमल असांजो मज़बूत न हूंदो आहे
अहिड़े क़िस्म जा वाक़िया थींदा रहंदा आहिनि। त असीं कहिड़े डायरेक्शन में वेंदासीं। सो बहरहाल ही जेकी बि सियासी छिकताण हली रही आहे, हिन जो मुल्क मईशत ऐं ग़रीब माण्हूअ ते वॾे पैमाने ताईं असरु पवे पियो। सो मां सभिनी खे रमज़ान जूं खोड़ मुबारकूं हुजनि। इंशाल्लाह मुलाक़ात थींदी सुभाणे। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।